अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भली कार। अॼु जो मौज़ू आहे समन जो दौर। जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। समन जो दौर लक़ब जे लिहाज़ खां समा जाम नाले सां सुञाता वेंदा हुआ। सुल्तान फिरोज अहमद समा ख़ानदान जो पहिरियों हुक्मरान हो। 1350 ईस्वी में सुमरन जे अमीर हुक्मरान खां समन हुकूमत हासिल कई। जाम निज़ामुद्दीन समूह जाम नंदो नाले सां मशहूर हो। समन जे दौर खे सिंधी अदब जो तमीरी दौर चइजे थो। समन जे दौर हुकूमत में सिंधी ऐं फारसी सिंधियूं सरकारी ज़बानूं हुयूं। अदब जे लिहाज़ खां समन जे दौर खे शाइरी जो दौर चई सघिजे थो। डॉक्टर नबी बख्श खान बलोच चयो त समन जे दौर में अदबी रवायतूं साॻियूं सुमरा दौर वारियूं हुयूं, पर क़ुवते बयान में वॾो इज़ाफ़ो थियो। समन जे दौर जे मशहूर शाइरनि जो ज़िक्र सभ खां अवल तोहफ़तुल किराम किताब में तफ़सील सां मिले थो। समा दौर जो सभ खां मशहूर रोमानवी दास्तान नूरी जाम तमाची आहे। समा दौर जो सभ खां वॾो ऐं मशहूर शाइर काज़ी कादन हो। समन जे दौर में नई शाइरी अलफ़ अशबाह जी शुरूआत थी। मामूई फ़क़ीर कुल 7 ॼणा हुआ। समा दौर में दूहे जो बानीकार शाइर हमाद जमाली आहे। समन जे अवाइली दौर में सदन तख्तगाह समागर हुई। समन सिंध ते अटकल 170 साल हुकूमत कई। समन जे दौर में महदवी तहरीक जो अॻवान सैयद मीरा मोहम्मद महदवी जूनपुरी सिंध में आयो। इब्न बतूता मशहूर सियाह समन जे दौर में सिंध घुमण आयो। अब्दुर्रहमान उर्फ मुला लुटिर समा दौर सां ताल्लुक़ रखे थो। अदब जी सिन्फ़ किस्सा गोई खे समा दौर में अहमियत मिली। समन जे जाम अढो ऐं होथल परी किस्से बाबति ॿियनि किस्सनि खां वधीक ॻाहूं मिलनि थियूं। शेख हमाद जमालीअ जी मज़ार मकली में वाक़िअ आहे। मखदूम नूह होथियाणी शेख हमाद जमाली शाइर जो हमअसर हो। मखदूम अहमद भट्टी जे साम्हूं समाज जी हिक महफ़िल में सोनारी छोकिरी शेर पढ़िया हुआ। मोरडे ऐं मागरमच्छ वारे किस्से खे तमसीली तौर सभ खां अवल शेख अब्दुल जलील जोहड़ ॻातो। मखदूम बिलावल समा दौर जो आलम हो। शेख पिरार जो हिकु शेर बयानुल आरफीन मलफूज़ात मां मिलियो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। महिरबानी।